नाज़रीन, बुछेरी में शुगर मिलूं वक्त सिर न हलण करे आबादगारनि चेचड़ा हलाए गुड़ ठाहिण शुरू करे छॾियो आहे। उन हवाले सां बुछेरी मां पेश आहे वकील जमाली जी रिपोर्ट। बुछेरी शुगर मिलूं न खुलण करे आबादगार सख्त परेशान, चीचड़ा हलाए गुड़ ठहण ते मजबूर, वक्त सिर कणक जी पोखाई न थी सघी। उन मौक़े ते आबादगारनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 11 जी पहिरीं तारीख़ खां कमा पंहिंजो कणक जो फ़सुलु काईंदा आहियूं। छो जो कणक जो फ़सुलु जेको 11 में थींदो आहे त उन में 12 में जनवरी में सर्दी थींदी आहे न, सर्दी में कणक भली थींदी आहे। ऐं हिन टाइम ते हर साल असांजी जेका शुगर मिल आहे 11 जी 15, 11 जी 12, 13 हली वेंदी आहे। जेका हींअर 11 जी 22 तारीख़ ताईं बि असांजी शुगर मिलूं न आहिनि हलियूं, न बांदी हली आहे, न नवाबशाह शुगर मिल हली आहे, न सकरंड हली आहे। असां गुज़ारिश कंदासूं जनाब सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब खे, चेयरमैन बिलावल भुट्टे साहब खे, अदी फरियाल खे, CM साहब असांजो जेको आहे वज़ीर आला साईं मुराद अली शाह खे, ऐं असांजे DC साहब खे, चीफ जस्टिस अदलिया हाई कोर्ट खे चवंदासूं त थोरो शुगर मिल वारनि खे चवनि त असांजो जेको आहे मिलूं हलायूं वञनि। छो जो 12 महीने में अगरि शुगर मिलूं थियूं हलनि त उन में ज़मीदार खे वॾो नुक़सानु आहे, कणक काहिजी न सघंदी। शुगर मिल खुली वञनि, शुगर मिल बंदि आहे। पहिरीं तारीख़ ते खुलणो हो नवंबर जो, हाणे 22 तारीख़ थियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे हुकूमत खां त असां शुगर मिल खुली वञे। असां रोज़गार बेरोज़गार थी विया आहियूं, असांजा कम ख़राब थी विया आहिनि। असां चीड़े वारे खणी आहियूं, इहे रेट नथा ॾियनि सही। असांखे इहो मुतालबो आहे शुगर मिलूं खुली वञे। शुगर मिलूं बंदि लॻियूं पियूं आहिनि ऐं जंहिंजे करे न को रेट मुक़ररु कयो आहे, न शुगर मिलूं खोलियूं आहिनि। असांखे चयो असां चीचे वारा बि असां कम नथा वठनि। असां हाणे काॾे वञूं, चवनि था त असां वटि फ़िलहालु गुड़ निकिरे कोन थो, न कारोबार आहे, न का शइ आहे। असांखे कणक खाइणी आहे। मुतालबो इहो आहे त शुगर मिलूं जल्द में जल्द खोलियूं वञनि। हिन में साईं नमचाट विझंदा आहियूं, मिठी सोडा विझंदा आहियूं, सुठो गुड़ आहे। हिन जे करे वठी था वञूं, हिन जे करे मतिलबु अचूं था। वैरायटी भली आहे हिननि वटि, ऐं साम्हूं ठहे थो, ताज़ो गुड़ ठहे थो, हिन जे करे वठनि। 133 वैरायटी आहे, 234 आहे ऐं 246 आहे। ही सादो गुड़ आहे असां वटि, बिना रंग काट, बिना सोडा खार जे 250 रुपया हलायूं था। ऐं ही आहे असां वटि बादाम वारो गुड़ स्पेशल में, 133 वैरायटी में ठहे थो ऐं 350 रुपया खपायूं था।